सचो सतराम पर साहब सचो सतराम तीरथ धाम जिन प्यार भरी पवित्र भूमि ते पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण ऐं जीवन में कुछ करे सफलता पाए अॻिते वधण जी आशीर्वाद पाइण जे लाइ उन सचे साईं जी रहमतुनि में आई हूं। छाकाणि त जॾहिं असां पंहिंजे जीवन खे अॻिते वधाईंदा आहियूं तॾहिं सफलता पाईंदा आहियूं। सिर्फ़ वेही रहण सां उहो कुझु बि न थींदो आहे। जीअं अगरि हिकिड़ी केवली या चींटी पंहिंजा कदम वधाईंदी आहे त पोइ केतिरा ई किलोमीटर ऐं केतिरो ई सफ़र हू तय कंदी आहे। पर अगरि कोई बास, चील या कोई उड़ंदड़ पखी कदम न वधाए त पोइ उते ई रहंदो आहे। तंहिंजे करे जीवन उन्हनि जो वधंदो आहे जेके पंहिंजा कदम वधाईंदा आहिनि। ऐं ज़िंदगी में कदम, ज़िंदगी जे कार्यनि में कदम, सांसारिक तरीक़े सां कदम, उहे त असां वधाईंदा रहंदा आहियूं। पर असल चीज़ हूंदी आहे शेवा ऐं सिमरन तरफ़ अॻिते वधणु। छाकाणि त इहा चीज़ असांखे पंहिंजे जीवन में घणो अॻिते खणंदी आहे, जंहिंजो असांखे पहिरियों अनुभव न हूंदो आहे। ऐं अगरि अनुभव हूंदो आहे त पोइ असांखे पतो हूंदो आहे त कदम खणण जा केतिरा फ़ाइदा हूंदा आहिनि। जीअं हिकिड़ो शख़्स पिस्टल गले में पातल डोड़ंदो पियो वियो ऐं चवंदो पियो वियो मूंखे बचायो, मूंखे बचायो। ऐं हिकिड़ो हल्की सी लठ खणी उनजे पोइतां उनखे मारण लाइ अॻिते वधियो त माण्हुनि ॾिठो अॻियां पिस्टल वारो डोड़ंदो थो वञे ऐं पोइतां लठ वारो मुंहिंजे पोयां पियल आहे। सभिनी खे हैरत लॻी त हीउ छा आहे, पिस्टल वारो एतिरो ताक़तवर ऐं हुनखे हिकिड़ी नंढड़ी लठ ऐं हू डोड़ंदो पियो वञे। ऐं पोइ कुझु माण्हू अॻिते आया ऐं ॿिन्ही खे भाकुर पाए पकिड़े झले वरितो। ऐं जॾहिं उन्हनि खे चयो तुंहिंजो सॼो पाण में जहिड़ो आहे, लठ वारे चयो इन मूंसां ज्यादती कई आहे। तॾहिं इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अचे न अचे पर सभु उनखे वॾेरे या ज़मींदार वटि वठी आया। जागीरदार वटि जीअं पहुता त जागीरदार हैरत खां उन पुछो यार तोखे पिस्टल हो, हिकिड़ी गोली हणी छॾे सां कहिड़ो फ़र्क़ु पए आहे, हिकिड़ी लठ खां एतिरो भॻवनि, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई। ऐं हुन चयो साईं हिन खे कहिड़ी ख़बर, इन गोली जो मूंखे पतो आहे त केतिरो असरु कंदी आहे। छाकाणि त मां इहा गोली हलाए
जेल घुमी आयो आहियां ऐं उते जेका मूंसां जुथ थी, जेका मूंसां हालत थी, उहा त पंहिंजी जॻह ते, पर सॼो घर, ॿार, परिवार, दोस्त, सभिनी जेका फाका कशी बर्दाश्त कई, बुख ते रहिया, ॾुख ते रहिया ऐं सॼी इज़त शान मान सभु कुझु हलियो वियो। सो हक़ीक़त में उहा जेका मां पंहिंजे घर जी, ॿियनि जी जेका तकलीफ़ ॾिठी, उहो मां जेको गोली जो नतीजो ॾिठो, सो उहो मां घणो उन वञा सिखियो आहियां। हिन खे कहिड़ी ख़बर त लठ खणी मुंहिंजे पोइतां पियो रोड़े, त जॾहिं हुनजो नतीजो निकिरंदो त पोइ छा थींदो। ऐं पोइ लठ वारो हिकदमि उथियो ऐं अची करे उनखे भाकुर पाताईं, यार माफ़ु कजांइ त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। सो हक़ीक़त में असां हिते पंहिंजूं अखियूं खोलण जे लाइ ईंदा आहियूं। उन सचे साईं जी रहमत, आशीर्वाद ऐं सम्झ पाइण लाइ ईंदा आहियूं। असां जीवन में जेके बि कर्म कंदा आहियूं, मनमानी कंदा आहियूं, पंहिंजी मर्ज़ी सां हलंदा आहियूं, बग़ैर कुझु सोचे सम्झी जेके लफ़्ज़नि जूं या अमलनि जूं गोलियूं हलाईंदा आहियूं, पर जॾहिं उनजो नतीजो निकिरंदो आहे, जॾहिं उहा कर्मनि जो फल मिलंदो आहे, तॾहिं ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। पाण, घर, ॿार सभिनी ते असरु पवंदो आहे। तंहिंजे करे पाण सभिनी खे उन सचे साईं रहमत बख़्शी त कदम त वधाइणा आहिनि, कर्म त करणा ई आहिनि, पर असांजा कदम बहितर अंदाज़ सां वधनि, असांजा कर्म ऊचाई छो। इन करे उन मालिक पाण सभिनी खे शेवा में शामिल कयो आहे। सो हक़ीक़त में पंहिंजा कदम लॻंदा चोटी वांगुरु, हिकिड़ी केवली वांगुरु, पर कमाल किलोमीटरनि जो कंदा, सफ़र एतिरो ऊंचो कंदा जो संसार का हलंदा ऐं स्वर्ग ताईं पहुचाईंदा। उन मालिक जी रहमत खे पाए करे जैसे कर्म वधंदा त पोइ सचे साईं जी रहमतुनि ताईं पहुचाईंदा। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे अॻिते वधायूं, न त पखी केतिरो बि ताक़तवर हुजे, केतिरो बि उड़ान भरंदड़ वारो हुजे, अगरि कदम न वधाईंदो त पोइ उते ई रहिजी वेंदो। तंहिंजे करे ही जीवन वेही रहण जो न आहे, पर अॻिते वधण जो आहे। त असां वधंदा वधंदा उन सचे साईं जी रहमतुनि ताईं पहुचूं। सम्झ लाइ अॼु जेको तव्हां सभु उन शेवा भाव, प्यार, प्रेम, श्रद्धा, विश्वास, उमंग, उत्साह सां सभु शामिल आहियो, सो तव्हां पाण त शामिल आहियो ई सही, पाण त उनमें पंहिंजी तेज़ी पकड़ियो ई था, पर असल में असांजो कमु हूंदो आहे जेके थोरा पोइ त रहिजी विया, असां सां गॾु हलिया पर थोरा कमज़ोर पइजी विया, थोरो पोइ ते पइजी विया, वरी असां उनखे गॾु खणी करे हलायूं, उनखे छॾे न ॾियूं। छाकाणि त साथ उहो हूंदो आहे जेको सदाई साथ खणी बहितरी तरफ़ अॻिते वधाए। ऐं पोइ जेके जेके अगरि थोरा कंहिं सबबनि जे करे या कंहिं कारणनि जे करे अगरि थोरो पोइ ते आहिनि बि सही, त उन्हनि खे
छॾे न आहे ॾियणो, पर अॻिते वधाइणो आहे। ऐं इन काफ़िले खे वधाइण जे लाइ असां सभु नवनि खे बि जोड़ियूं, उन्हनि में बि उमंग उत्साह भरियूं। छाकाणि त जेका शेवा असां कंदासीं ऐं वरी ॿियनि खे कराईंदासीं, हक़ीक़त में उन्हनि जो भाग भलारो थींदो, पर पंहिंजो कई गुना वधीक थींदो। तंहिंजे करे सभिनी खे प्यार सां, शिक्षा, उमंग, श्रद्धा सां उन सचे साईं जी रहमतुनि खे, तीरथ धाम जे कार्यनि खे, उते थींदड़ सभिनी प्रोग्रामनि जे तरफ़ आगाही ॾेई करे अॻिते गॾु खणी अचो। ऐं जॾहिं उनखे खणी करे हलंदासीं त पोइ जेका उते चमक, जेका रहमत, जेको नूर उते चमकंदो, हक़ीक़त में सभिनी खे मनावर ऐं रोशन कंदो। तंहिंजे करे असां सभिनी खे गॾु खणी करे हलूं। ऐं स्पेशली जेतिरा बि असांजा धाम आहिनि, मंडियल आहिनि, उहे सभु उन प्यार, सिक, श्रद्धा सां ऐं उमंग उत्साह सां सभु उनमें हर हिकु सदस्य, हर हिकु मेंबर खे शामिलु कनि, घर वारनि खे शामिलु कनि, ऐं स्पेशली ॿारनि खे ऐं नौजवाननि खे त ज़रूरु शामिलु कनि। छाकाणि त उनजो नओं खून, उनजो जोश जज़्बो अगरि असां उन सचे साईं जी रहमत तरफ़ मोड़ींदासीं तो सफलता जूं ऊचायूं छुहंदा। अगरि उन तरफ़ थोरो सा लापरवाह थियासीं ऐं मालिक रहमत करे उनजो कदम ऐं उनजो उहो जनून कंहिं ॿिए तरफ़ हलियो वियो त पोइ उनजो नतीजो चङो न निकिरंदो आहे। तंहिंजे करे असां उन्हनि खे सचे साईं जी रहमत तरफ़ जोड़ियूं, उनजी आसीस तरफ़ जोड़ियूं, शेवाउनि तरफ़ जोड़ियूं, जीअं असां सभिनी खे अॻिते खणी करे अचूं। ऐं जेतिरा बि धाम आहिनि, जेतिरा बि मेंबर्स आहिनि या साथी आहिनि, उहो प्रेरित करे धाम साहिब ते जेके प्रोग्राम थियनि या कुझु थियनि, उन्हनि सभिनी खे उनमें शामिलु कयो, उनखे गॾु वठी अचो। अगरि कोई वीचारो एतिरो अफोर्ड नथो करे सघे त उनजा सहयोगी बणिजो, उनजा साथी बणिजो। छाकाणि त उते अचण जो हिकु हिकु फल, हिकु हिकु कदम जो फल केतिरो ई मालिक जी रहमत सां भरींदो आहे। ऐं पोइ जॾहिं कंहिं ॿिए खे वठी अचिबो आहे जेको अची पाण न सघे, त पोइ जेतिरो उनजो भाग बणिबो आहे, हक़ीक़त में कई गुना वधीक उन्हनि क़दमनि जो किसो पंहिंजे हिसे में ईंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बहितर अंदाज़ सां वधायूं, असां में उमंग उत्साह हुजे, असां में उन मालिक जी रहमत तरफ़ अॻिते वधणु हुजे। ऐं जॾहिं असां अॻिते खणी करे हलंदासीं त पोइ बि क़दम जेके वधंदा आहिनि, हक़ीक़त में उन सचे साईं तरफ़ वधियल क़दम, उनजी रहमतुनि तरफ़, उन शेवा तरफ़ वधियल क़दम हलंदा संसार खां आहिनि, पर पहुचंदा स्वर्ग ताईं आहिनि। तंहिंजे करे असां सभु उॾंदड़ गार्ड, बास ऐं ऊचा पखी आहियूं जेके उॾाम भरे असां संसार खां स्वर्ग ताईं पहुची सघूं था। पर जॾहिं उड़ान भरींदासीं, जॾहिं क़दम वधंदा, पोइ असां जेको ई वधाईंदासीं हिकु चूटी खां वेंदे हिकिड़े गार्ड ताईं असां वधंदा ई रहंदासीं ऐं मालिक जी रहमत खे पाईंदासीं। शायदि जे प्यार भरे मौक़े ते तव्हां सभु उनमें शामिलु आहियो, पाण सभु उनमें शामिलु आहियूं। हक़ीक़त में उन सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो उन प्यार, उमंग, उत्साह सां अॻिते वधी, पाण वधी, सभिनी खे जोड़े, सभिनी खे अॻिते वधाए। असां ईअं अॻिते वधूं जीअं जेतिरो उहो आस्थान रोशन थींदो, जेतिरो उहो चमकंदो, ऐं पोइ
ओतिरो सॼो जीवन चमकंदो, छाकाणि त उन में पाण सभु शामिल आहियूं ऐं सचे साईं जी रहमत ऐं नूर खे पाए सदाई ऊचाई खे छुहंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।